आस्क मुफ्ती मुजीब रहमान। कुर्बानी के मुतलिक़ काफ़ी असां पहिरियों मसला रिकॉर्ड भी करे चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु ॿियों जेको पार्ट असां मसाइल जो रिकॉर्ड कंदासीं, जंहिंमें इंतहाई ज़रूरी मसला पेश ईंदा आहिनि, जंहिंजे करे काफ़ी माण्हुनि जी कुर्बानी दुरुस्त नाहे थींदी। त काफ़ी सुवाल असां वटि आया आहिनि, पोइ उन मां असां सुवाल जेके असां वटि नोट थिया आहिनि उहे इंशाअल्लाह असां बयानु कंदासीं। सभ खां पहिरियां सुवाल आहे साईं, कुर्बानी जे जानवर जी अगरि कन या पुछ कटियल हुजे त उनजी कुर्बानी जो हुकुम छा आहे? अच्छा, कंहिं बि जानवर जो अगरि कन या पुछ कटियल आहे त उन में कन ऐं पुछ जी जेको कट थियल आहे त उनखे सभ खां पहिरियां ॾिठो वेंदो त उहो कन या पुछ केतिरो कटियल आहे। जेकॾहिं कन या पुछ अधु खां ज़्यादा कटियल आहे या अधु जेतिरो ई कटियल आहे त यादि रहणु खपे त अहिड़े जानवर जी कुर्बानी जेकी दुरुस्त न आहे। ऐं जेकॾहिं अधु खां घटि कटियल आहे यानी टियों हिसो कटियल आहे त अहिड़े जानवर जी कुर्बानी दुरुस्त थी वेंदी। अच्छा, इन सां गॾु गॾु हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे त जानवर खे ज़िबह कंदे अगरि कोई ऐब अची वञे त उन जी कुर्बानी जो हुकुम छा आहे? अच्छा, बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त काफ़ी जानवर अहिड़ा आहिनि जंहिंखे ज़िबह करण जे टाइम काफ़ी उहो जानवर दौड़ लॻाईंदा आहिनि, छलांग लॻाईंदा आहिनि। पोइ इन दौड़ या छलांग जे दौरान जेकॾहिं अगरि कंहिं बि जानवर जो पेर भॼी थो पए या अहिड़ी तरह ॿियो को ऐब निकिरी थो पए त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, उन सूरत में उन जानवर जी कुर्बानी दुरुस्त थी वेंदी। छाजे करे त इहो ऐब हिन खे ज़िबह करण जे टाइम पेश आयो आहे, इन खां पहिरियां इहो ऐब न हुयो। जानवर खे ज़िबह करण जे टाइम जेकॾहिं अगरि को ऐब जेको निकिरी अचे यानी उनखे तव्हां लेटायो था, लेटाइण जे दौरान जेकॾहिं अगरि उन पेर भॼी थो पए या उनजो सिंग जेको आहे टुटी थो पए त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, उन जानवर जी कुर्बानी उहा दुरुस्त थी वेंदी। खसी वारे जानवर जी कुर्बानी जो हुकुम छा आहे? अच्छा, खसी वारे जानवर जी कुर्बानी दुरुस्त आहे, बल्कि अफ़ज़ल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि साबित आहे काफ़ी रिवायतुनि जे अंदरि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खसी वारे जानवर जी कुर्बानी पाण बि कई आहे। ऐं अहिड़ी तरह खसी वारे जानवर जी कुर्बानी अफ़ज़ल आहे, उहो इन एतबार सां त उन खसी वारे जानवर जी जेको गोश्त थींदो आहे उन गोश्त जे अंदरि लज़त बनिस्बत ॿियनि जानवर खां ज़्यादा हूंदी आहे। त जंहिं जानवर जी खसी थियल आहे त उनजी कुर्बानी दुरुस्त आहे। अच्छा साईं, जंहिं जानवर जा मुकमल ॾंद न हुजनि त उनजी कुर्बानी जो छा हुकुम आहे? अच्छा, उन में ॻाल्हि यादि रहणु खपे त जंहिं अगरि कोई बि जानवर आहे त उन जा ज़्यादा में ज़्यादा ॾंद भॼी चुका आहिनि ऐं उन ॾंद भॼण खां बाद में उन खाइण पीअण में उनखे दिक़त थिए थी त अहिड़े जानवर जी कुर्बानी दुरुस्त न आहे। अगरि जेकॾहिं कंहिं जानवर जा ॾंद आहिनि त सही, पर यानी घटि तादाद में उन जा ॾंद भॼी पिया आहिनि यानी ज़्यादा ॾंद बीठा आहिनि, पोइ उन में बि हिकिड़ी शइ नोट कई वेंदी त जेकॾहिं अगरि उहो गाह ऐं अहिड़ी तरह चारो चङी तरह खाई सघे थो त उन जानवर जी कुर्बानी जेकी आहे दुरुस्त आहे। बाक़ी जेकॾहिं ॾंद ज़्यादा भॻल आहिनि ऐं उनजे करे उहो खाइण पीअण उनजो दुरुस्त नथो थिए ऐं जंहिंजे करे कमज़ोर थी वियो आहे त अहिड़े जानवर जी कुर्बानी जेकी आहे दुरुस्त न आहे। इनखे साइड ते कयो वेंदो, ॿियो को जानवर वठी करे उनखे ज़िबह कयो वेंदो। अच्छा साईं, लंगड़े जानवर जी कुर्बानी जो छा हुकुम आहे? अच्छा, लंगड़े जानवर जंहिंखे असां सिंधी में मंडो जानवर बि चऊं त जेकॾहिं उन जे अंदरि ॾिठो वेंदो जेकॾहिं टे पेर उन जा बिल्कुलु बराबरि आहिनि पर चोथों पेर जेको उनजो आहे यानी उहो पेर घुमंदे रखे ई नथो ऐं उनखे इस्तेमालु बि नथो करे सघे यानी उनखे हलाए बि नथो सघे त अहिड़े जानवर जी कुर्बानी दुरुस्त न आहे। बाक़ी रहियो मसइलो जेकॾहिं उहो चोथों पेर पंहिंजे हलण जे अंदरि इस्तेमालु करे थो, नॉर्मल लचक आहे उनजे अंदरि, यानी जीअं कि धक जे करे चोथों पेर उहो पंहिंजे हलण में इस्तेमालु करे थो पर यानी थोरी मंडक ऐं लंगड़ापन ज़ाहिर थिए थी, नॉर्मली ज़ाहिर थिए थी त ओड़े जानवर जी कुर्बानी दुरुस्त आहे। बाक़ी जेकॾहिं चोथों पेर इस्तेमालु ई नथो करे यानी टे पेर घुमंदे इस्तेमालु करे थो बाक़ी चोथों पेर ज़मीन ते रखे ई नथो त यादि रहणु खपे त अहिड़े जानवर जी कुर्बानी दुरुस्त न आहे। इहो इन जानवर जे अंदरि ऐब आहे ऐं ऐब वारो जानवर कुर्बानी में न हलंदो आहे। सही, ख़ारश वारे जानवर जी कुर्बानी जो छा हुकुम आहे? अगरि के जानवर खे ख़ारश हुजे त उन जी कुर्बानी दुरुस्त आहे या न? अच्छा, उन जानवर जे अंदरि ॾिठो वेंदो उन जानवर खे जेकॾहिं ख़ारश नॉर्मली ख़ारश आहे ऐं उन ख़ारश जे करे को ज़्यादा कमज़ोर नाहे थी वियो त उन जानवर जी कुर्बानी दुरुस्त आहे। पर जेकॾहिं ख़ारश ज़्यादा आहे ऐं जंहिं ख़ारश जे करे इहे इंतिहाई कमज़ोर थी वियो आहे त अहिड़े जानवर जी कुर्बानी जेकी आहे दुरुस्त नाहे। यानी इनखे तव्हां खपाए करे ॿियो को जानवर वठी करे उनखे कुर्बानी जे अंदरि तव्हां ज़िबह करे सघो था।
अच्छा साईं, मजनून जानवर जी क़ुर्बानी जो छा हुकुम आहे? हिन मां मजनून मां मुरद चरियो जानवर, यानी बाज़ अहिड़ा जानवर जेके खामखा जी दौड़ लॻाईंदा आहिनि, जिते अचे उते टकर लॻाइनि, इंसान सां टकर लॻाइनि, कंहिं जानवर सां टकर लॻाइनि, यानी इन खे चइबो आहे मजनून जानवर। अच्छा, हुन मजनून जानवर में ॾिठो वेंदो जेकॾहिं अगरि उहो खाए पीए सही थो, यानी पंहिंजे खाधे पीते खे वक़्त ते इस्तेमालु करे थो, खाए पीए सही थो, ऐं अहिड़ी तरह उन में जिस्म में कंहिं क़िस्म जी कोई बि कमज़ोरी नाहे, त इन जानवर जी क़ुर्बानी जेकी आहे दुरुस्त आहे। पर जेकॾहिं अहिड़ो मजनून आहे जंहिंखे पंहिंजे खाइण पीअण जी यानी गाह जी तमीज़ ई न आहे, तमीज़ मां मुराद ईअं त यानी ख़्यालु करे ई नथो, ऐं जंहिंजे करे इंतिहाई ज़्यादा कमज़ोर थी वियो आहे, त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जेका दुरुस्त न आहे। इन खे बल्कि यानी खपाए करे ॿियो को दुरुस्त जानवर वठी करे उन ते जेको आहे क़ुर्बानी कई वेंदी, छो त क़ुर्बानी में इन शयुनि जो ज़्यादा ख़्यालु रखणु खपे त अलाह जे नाले ते हिकु बहितरीनु शइ ॾिनी वञे, ऐं क़ुर्बानी में जेतिरो बहितर जानवर थी सघे ऐं जेतिरो हसीन थी सघे ओड़े जानवर खे ज़िबह कयो वञे। साईं, ख़ुनसा जानवर जी क़ुर्बानी जो हुकुम छा आहे? अच्छा, ख़ुनसा जानवर जी क़ुर्बानी, ख़ुनसा उन जानवर खे चइबो आहे जंहिंजी नर ऐं मादी जे अंदरि बंदो तमीज़ करणु उन जे अंदरि इंतिहाई मुश्किल हुजे, यानी अहिड़ो जानवर जंहिंजी ख़बर बिल्कुलु नथी पवे त हे जानवर नर या मादी आहे, त अहिड़े जानवर खां बचो वञे, अहिड़े जानवर खे क़ुर्बानी में इस्तेमालु न कयो वञे। छाजे करे इहो बि हिकिड़ो ऐब आहे, यानी सवली सिंधी में असां जीअं चऊं, जीअं इंसाननि जे अंदरि कोई बि इंसान जेकॾहिं नर बि न हुजे ऐं मादी बि न हुजे, यानी सिंधी सवली में असां उनखे ख़ुसरो चवंदा आहियूं ऐं खदड़ो चवंदा आहियूं, त जेकॾहिं अगरि जानवरनि जे अंदरि अहिड़ी का फीलिंग अची वई आहे त अहिड़ो हिकिड़ो जानवर जंहिंजी नर ऐं मादी जी बिल्कुलु ख़बर नथी पवे, त अहिड़े जानवर खे क़ुर्बानी जे अंदरि ज़िबह जेको न कयो वेंदो। अच्छा साईं, क़ुर्बानी जे जानवर ख़रीद करण खां बाद में ऐब निकिरी अचे त उनजो छा हुकुम आहे? अच्छा साईं, क़ुर्बानी जो जानवर ख़रीद करण खां बाद में अगरि उन में ऐब निकिरी अचे त उनजो छा हुकुम आहे? कंहिं बंदे हिकिड़े जानवर खे ख़रीद कयो, ख़रीद करण जो टाइम बिल्कुलु दुरुस्त लॻो ऐं सही लॻो, यानी 2-3 ॾींहं गुज़रिया त पोइ उन जानवर में ऐब निकिरी आयो, यानी ऐब अहिड़ो आहे जेको वाज़े तौर ते वॾो हिकिड़ो ऐब आहे, त पोइ मुस्लमान जे लाइ मुनासिबु आहे त उन जानवर खे जंहिंखे ख़रीद कयो अथई, ख़रीद करण जे टाइम ऐब न हुयो ऐं बाद में ऐब निकितो आहे, त उन जानवर खे खपाए करे उन जॻह ते दुरुस्त जेको आहे जानवर वठी करे उनखे जेको आहे ज़िबह कयो वेंदो। पोइ बाज़ औक़ात उहो जानवर इंतिहाई घटि रेट में वेंदो आहे ऐं इंतिहाई थोरे पैसनि में वेंदो आहे, त पोइ बहितर आहे भले थोरनि पैसनि में वञे, कोई मसइलो न आहे, पर तव्हांजी क़ुर्बानी जेकी आहे उहा दुरुस्त थी वञे, त उन जानवर खे ऐब वारे खे खपाए करे ऐं उन जॻह ते दुरुस्त जानवर वठी करे उनखे जेको आहे तव्हां क़ुर्बानी में इस्तेमालु कंदव। साईं, ॿुधो आहे त क़ुर्बानी कंदड़ हज़रात 10 ॾींहंनि ताईं न पंहिंजा नंहं कटनि ऐं न ई पंहिंजा वार कतराइनि, उनजी वज़ाहत कयो। अच्छा, इहो हिकु मुस्तहब अमल आहे, जेकॾहिं कोई बि बंदो क़ुर्बानी करे थो, त उन जे लाइ मुस्तहब अमल आहे त पहिरीं ज़ुलहज खां वठी करे 10 ज़ुलहज ताईं पंहिंजा वार ऐं अहिड़ी तरह नेह जेको आहे न कटे, यानी इहो मुस्तहब अमल आहे, बाक़ी फ़र्ज़ु ऐं लाज़िम न आहे। जेकॾहिं अगरि वार ऐं नेह जी कटण जी या कतराइण जी ज़रूरत पेश अची थी वञे त पोइ तव्हां कटे सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, छो त इहो वार ऐं अहिड़ी तरह नेह न कटाइणु को वाजिबु या फ़र्ज़ु अमल न आहे, बल्कि एतिरो रिवायतुनि जे अंदरि आयो आहे त इहो मुस्तहब अमल आहे। जेकॾहिं कोई बि बंदो क़ुर्बानी जो जानवर वरितो आहे उन ऐं ज़िबई जे अंदरि पंहिंजी रक़म उन इस्तेमालु कई आहे, त उन बंदे जे लाइ मुस्तहब अमल आहे त 10 ॾींहं पंहिंजा वार ऐं नेह न कतराई। पर जेकॾहिं नेह इंतिहाई वॾा थी विया आहिनि, वार इंतिहाई वॾा थी विया आहिनि, या अहिड़ी तरह जिस्मानी जेके वार जंहिंखे कटण जो हुकुम आहे उहे इंतिहाई वॾा थी विया आहिनि, त उनखे कटियो वेंदो, कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे। हे अमल जेको आहे हे मुस्तहब आहे, फ़र्ज़ु लाज़िम न आहे। अच्छा साईं, क़ुर्बानी जे अंदरि कहिड़ा कहिड़ा जानवर ज़िबह कया वेंदा, उनजी वज़ाहत कयो। अच्छा, क़ुर्बानी जे अंदरि ऊठ खे जेको आहे ज़िबह कयो वेंदो, ऊठनी खे ज़िबह कयो वेंदो, मेंह खे जेको आहे ज़िबह कयो वेंदो, अहिड़ी तरह सान खे ज़िबह कयो वेंदो, ॻऊं खे जेको आहे ज़िबह कयो वेंदो, इन सां गॾोगॾु वड़ खे ज़िबह कयो वेंदो, घटे खे ज़िबह कयो वेंदो, इन सां गॾोगॾु रिढ खे जेको आहे ज़िबह कयो वेंदो, ऐं अहिड़ी तरह
बकरी खे ज़िब कयो वेंदो ऐं अहिड़ी तरह छेले खे जेको आहे ज़िब कयो वेंदो। इहे उहे जानवर जेके क़ुर्बानी जे अंदरि जंहिंखे तव्हां ज़िबई करे सघो था, यानी जेके मां नोट कया आहिनि। बाक़ी इन खां अलावा ॿिया जेके हेठें तबिके जा जानवर जीअं मसलन तौरु कुकुड़ या अहिड़ी तरह कुकड़नि जे अंदरि जेके बि पखी अचनि था उहे क़ुर्बानी जे अंदरि न हलंदा। क़ुर्बानी जे अंदरि इहे वॾा वॾा जानवर जेके आहिनि इहे हलंदा, इन्हनि जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। अच्छा साईं, अगरि कंहिं जानवर जे थननि जे अंदरि ऐब निकिरी अचे त उन जानवर जी क़ुर्बानी छा हुकुम आहे? कंहिं बि जानवर खे तव्हां ख़रीद कयो, पोइ बाद में तव्हांखे ख़बर पई त इन जानवर जे थणनि जे अंदरि ऐब आहे, याने या त उहो थण कटियल आहे या उहे थण ख़ुश्क थी विया आहिनि, त यादि रखणु खपे त इहा जानवर जे अंदरि ऐब आहे ऐं इन ऐब वारे जानवर जी क़ुर्बानी दुरुस्त न आहे। इहो जानवर तव्हां खपाए करे ऐं ॿियो दुरुस्त जानवर वठी करे उन जी क़ुर्बानी तव्हां कंदव। साईं, वॾे जानवर जे अंदरि 7 हिसा थियनि था। अगरि कंहिं मुश्किल जे करे वॾे जानवर में 5 हिसा कया वञनि या 6 हिसा कया वञनि, छा उहा क़ुर्बानी दुरुस्त थींदी या न थींदी? अच्छा, जेकॾहिं कंहिं बि वॾे जानवर जे अंदरि 7 हिसा जो हुकुम आहे, 7 हिसा तव्हां कयो, उठ जे अंदरि 7 हिसा कयो, ॻऊं जे अंदरि 7 हिसा कयो, मेंह जे अंदरि 7 हिसा कयो ऐं अहिड़ी तरह पाड़े जे अंदरि 7 हिसा कयो, त जेकॾहिं अगरि 7 हिसा नथा थियनि, 5 ऐं 6 हिसा थियनि था, त बि जेकी आहे क़ुर्बानी दुरुस्त थी वेंदी। हा, बाक़ी यादि रखणु खपे त 7 हिसनि मां 8 हिसा न आहिनि करिणा। अगरि कंहिं बि बंदे हिकु ई जानवर जे अंदरि, वॾे जानवर जे अंदरि 7 हिसनि खां अलावा 8हों हिसो बि उन जे अंदरि ऐड कयो, त यादि रखणु खपे त इन जंहिं बि बंदनि 7 क़ुर्बानी जे अंदरि रक़म लॻाई आहे, उन 7 जी क़ुर्बानी बातिल थी वेंदी। छो त शरीयत हिकिड़ो हुकुम ॾिनो आहे त उठ जे अंदरि, ॻऊं जे अंदरि, मेंह जे अंदरि ऐं अहिड़ी तरह पाड़े जे अंदरि त तव्हां 7 हिसा करे सघो था। 8 हिसा अगरि कंहिं बि बंदे कया त इन्हनि जी क़ुर्बानी बातिल थी वेंदी। अच्छा, ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि बि जेकी नोट कई वञे त क़ुर्बानी जे अंदरि इख़लास जेको लाज़मी आहे। कोई बि बंदो इन शइ खे फोकस करण जी कोशिशि न करे त मां अच्छा, ॿिए नंबर ते हिकु आम जेकी ॻाल्हि बि बयानु करणी आहे त क़ुर्बानी जेकॾहिं कोई बि बंदो करे थो त उन जे अंदरि इख़लास जेको आहे हुजणु लाज़मी आहे। इख़लास मां मुराद इहो आहे त यानी हे क़ुर्बानी मां अल्लाह ताला जो हुकुम सम्झी करे कयां थो ऐं गोश्त जी नियत कंहिं क़िस्म जो कोई बि न करे। गोश्त जी जेकॾहिं अगरि कंहिं 7 मां कंहिं हिकिड़े बंदे बि गोश्त जी नियत कई आहे त ठीकु आहे यार, गोश्त त मिली पवंदो। त यादि रखणु खपे त जेके 6 या 7 बंदा ॿिया जेके ऐड थिया आहिनि त उन्हनि जी क़ुर्बानी बि जेकी आहे उहा बातिल थी वेंदी। त क़ुर्बानी जे अंदरि इख़लास इंतिहाई लाज़मी आहे। त इख़लास हुजे त मां हे जेको वाजिबु जेको अमल मां हिन टाइम अल्लाह जी इबादत कयां थो, त इहा ख़ालिस मां अल्लाह ताला जी इबादत सम्झी करे क़ुर्बानी कयां थो। बाक़ी गोश्त त हिकु अहिड़ी शइ आहे जेकी ख़ुदि ब ख़ुदि तव्हांखे मिली वेंदी। त क़ुर्बानी जे अंदरि जेको बि बंदो क़ुर्बानी करे थो उन जे अंदरि इख़लास इंतिहाई लाज़मी आहे। त हे अल्लाह ताला जो हिकिड़ो हुकुम हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वास्ते सां, उनखे हिन टाइम मां उन जे मथां अमल कयां थो। बाक़ी रहियो मसइलो गोश्त जी नियत कंहिं क़िस्म जी कोई बि न आहे करणी। त गोश्त अहिड़ो आहे जेको तव्हांखे ख़ुदि ब ख़ुदि मिली वेंदो। बाक़ी हुकुम खे सम्झी करे बंदो तकमील करे त अल्लाह ताला जो हिकिड़ो हुकुम हुयो जंहिंखे मां सरअंजाम ॾियां थो ऐं मां क़ुर्बानी जेकी कयां थो। त क़ुर्बानी जे अंदरि तमामु मुस्लमाननि जी इहा ई नियत हुजणु खपे त असां गोश्त लाइ क़ुर्बानी बिल्कुलु नथा कयूं, बल्कि अल्लाह जे अहकाम खे सम्झी करे असां जेको क़ुर्बानी कयूं था। त इनशा अल्लाह इहा तव्हांजी क़ुर्बानी अल्लाह जे नज़दीक क़बूल बि थी वेंदी ऐं अल्लाह ताला अजुर सवाब बि ॾींदो। साईं, क़ुर्बानी जे जानवर जो गोश्त खपाइण कीअं आहे? यादि रखणु खपे त क़ुर्बानी जो गोश्त खपाइण गुनाह कबीर आहे। यादि रखणु खपे त क़ुर्बानी जो गोश्त खपाइण गुनाह कबीर आहे ऐं हराम अमल आहे। कोई बि बंदे जे लाइ मुनासिब न आहे त उहो क़ुर्बानी जो गोश्त जमा करे ऐं इन खां बाद में खपाईंदो वठे। क़ुर्बानी जो गोश्त गैर मुस्लिम खे ॾियणु कीअं आहे? अच्छा, क़ुर्बानी जो गोश्त गैर मुस्लिम खे ॾियणु दुरुस्त आहे जेकॾहिं कोई बि तव्हांजे पड़ोस में ईसाई आहे, यहूदी आहे या हिंदू आहे। अगरि उहो गोश्त वठण खे कंहिं क़िस्म जो कोई बि आर नथो सम्झे ऐं बल्कि उहो पाण बि इन ॻाल्हि ते मुतमिन आहे त मूंखे जेको आहे क़ुर्बानी जो गोश्त ॾियो, त उनखे क़ुर्बानी जो गोश्त मुस्लमान जेकॾहिं ॾिए त बिल्कुलु जाइज़ आहे ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि हराम अमल न आहे। क़ुर्बानी जो गोश्त गैर मुस्लिम खे ॾियणु दुरुस्त आहे। उन जे लाइ शर्त आहे उहो गैर मुस्लिम उन गोश्त खे तस्लीम करे, यानी उहो गोश्त खे वठे। बाज़ौक़ात हिंदू जेको मज़हब आहे उहो गोश्त खे ॻऊं जे गोश्त खे तस्लीम न आहे कंदो ऐं उनजे नज़दीक तोहीन आहे। त कंहिं बि मुस्लमान जे लाइ
मुनासिब ना आहे त ज़ोरी गऊं जे गोश्त खे खणी करे हिंदू जे घर में मोकिले। हालांकि जेकॾहिं उहो इन खे तोहींदो सम्झे त मुस्लमान जे लाइ मुनासिब आहे ई न। जेकॾहिं कोई बि हिंदू उहो चए थो मां गऊं जो गोश्त खाईंदो आहियां, मेंह जो गोश्त खाईंदो आहियां, बकरे जो गोश्त खाईंदो आहियां, कंहिं क़िस्म कोई बि टेंशन न आहे, ऐं ईसाई ऐं यहूदी त उनखे क़ुर्बानी जो गोश्त ॾियणु जाइज़ आहे, दुरुस्त आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे लाइ टेंशन मुस्लमान जे लाइ न आहे त उनखे क़ुर्बानी जो गोश्त ॾिए। अच्छा साईं, क़ुर्बानी जे गोश्त जी तक़सीम कहिड़े एतबार सां करे? क़ुर्बानी जे गोश्त जी तक़सीम जेकी आहे 3 एतबार सां करे, यानी उनजा 3 हिसा करे। मसलन तौरु कंहिं बि बंदे क़ुर्बानी में हिसो ॾिनो त उनखे गोश्त मिलियो आहे 3 किलो, त 10 किलो उनजे लाइ मुस्तहब अमल आहे पंहिंजे लाइ रखे, 10 किलो पंहिंजे रिश्तेदार जे अंदरि तक़सीम करे, ऐं अहिड़ी तरह 10 किलो ग़रीबनि जे अंदरि तक़सीम करे। हे गोश्त खे तक़सीम करण जो मुस्तहब अमल आहे। पर कोई बंदो यानी रिश्तेदार बि क़रीब न आहिनि ऐं न ई पंहिंजे इलाइक़े में को ग़रीब थो रहे, त उनजे लाइ जाइज़ आहे त क़ुर्बानी जो समूरो गोश्त खणी करे जेकॾहिं पंहिंजे फ्रीज़र में रखे थो त इहो उनजे लाइ जाइज़ अमल आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पर कोई मुस्लमान जेकॾहिं क़ुर्बानी जो गोश्त यानी ज़िबई क़ुर्बानी करे, क़ुर्बानी जी ज़िबई करे ऐं समूरो गोश्त जेकॾहिं पंहिंजे घर थो खणी अचे, पोइ बि जाइज़ अमल आहे, यानी नाजाइज़ अमल इहो न आहे। हा, एतिरो चयो वेंदो त यानी बहितर न आहे, उनखे शरीयत बहितर बयानु न कयो आहे। बहितर ईअं त उहो गोश्त जेको आहे तव्हां ग़रीबनि जे अंदरि तक़सीम कयो ऐं अहिड़ी तरह पंहिंजे रिश्तेदारनि जे अंदरि तक़सीम कयो ऐं पंहिंजे लाइ रखो। पर मजबूरी में जेकॾहिं सॼो गोश्त पंहिंजे घर में रखिणो पए त बिल्कुलु दुरुस्त आहे, तव्हां समूरो गोश्त पंहिंजे घर में रखे सघो था। उहो इन एतबार सां त कॾहिं कॾहिं असांजा मुस्लमान कंहिं अहिड़ी सोसाइटी में रहंदा आहिनि जिते उनजा रिश्तेदार बि न हूंदा आहिनि, जिते यानी ग़रीब बंदा बि नज़र न ईंदा आहिनि, त उहे मुस्लमान जेकॾहिं उन सोसाइटी जे अंदरि सॼो गोश्त पंहिंजे घर खणी था अचनि ऐं फ्रीज़र में रखनि था त कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे लाइ टेंशन न आहे, उहे रखे सघनि था, जाइज़ अमल आहे। साईं, क़ुर्बानी जो जानवर अगरि ख़रीद करण खां बाद में मरी वञे या गुम थी वञे त छा क़ुर्बानी दुबारा असांजे मथां लाज़िम थींदी या न? अच्छा, इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त अगरि कंहिं बि मुस्लमान क़ुर्बानी जो जानवर ख़रीद कयो या ख़रीद करण खां बाद में उन में हिसो लॻायो त उहो जानवर जेकॾहिं गुम थी वियो या उहो जानवर मरी वियो त हाणे बाद में पोइ उन बंदे खे चेक कयो वेंदो। चेक अहिड़े एतबार सां यानी हाणे उहो साहिब निसाब आहे या न। जेकॾहिं हाणे बि उन वटि एतिरी मिल्कियत आहे या एतिरी रक़म पई आहे जो 52 तोला चांदी जी रक़म ते पहुचे थी, त इन बंदे जे मथां हाणे क़ुर्बानी यानी जानवर गुम थियण खां बाद में लाज़िम थींदी। पर जेकॾहिं अहिड़ो को ग़रीब आहे यानी पहिरियों उन हिसो लॻायो, उहो जानवर मरी वियो या गुम थी वियो, पर हाणे उन वटि ज़्यादा एतिरी मिल्कियत न आहे, यानी एतिरी रक़म न आहे जो 52 तोला चांदी जी रक़म ते पहुचे, त उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि क़ुर्बानी वाजिबु जेकी आहे न थींदी। हा, मालदार जे मथां यकीन तौर ते थींदी, छो त मालदार वटि यानी पोइ ते एतिरी मिल्कियत पई आहे जो 52 तोला चांदी जी रक़म पई आहे या एतिरी चांदी पई आहे या तमामु मिल्कियत खे गॾु कयो वञे, एतिरी रक़म बणिजी थी वञे, त उन मालदार जे मथां जानवर गुम थियण खां बाद में या मरी वञण खां बाद में क़ुर्बानी दुबारा लाज़िम थींदी। उहो महल सां जानवर वठी करे ऐं क़ुर्बानी जे ॾींहंनि में उनखे क़ुर्बान करे छॾे। साईं, क़ुर्बानी जो गोश्त छा 3 ॾींहंनि खां मथे रखे सघूं था या न? अच्छा, क़ुर्बानी जो गोश्त 3 ॾींहंनि खां मथे रखणु बिल्कुलु जाइज़ आहे, दुरुस्त आहे। इब्तिदा क़ुर्बानी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि अल्लाह जे नबी कुझु हुकुम ॾिनो हुयो त क़ुर्बानी जो गोश्त 3 ॾींहंनि खां मथे न रखो, यानी उनजे पोयां कुझु रीज़न हुआ त ज़्यादा ग़रीब हुया ऐं फ़क़ीर जेका बंदा हुया जंहिंखे गोश्त पहुचाइणु इंतिहाई ज़रूरी हुयो ऐं उन साल इस्लाम जी इब्तिदा बि हुई ऐं तमामु घटि तइदाद में क़ुर्बानी थी हुई। त इन खां बाद में जॾहिं ॿियो साल आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त क़ुर्बानी जो गोश्त जेकॾहिं 3 ॾींहंनि खां ज़्यादा को बंदो रखे थो त बिल्कुलु रखे सघे थो, यानी जाइज़ आहे। त हाणे बि क़ुर्बानी जो गोश्त जेकॾहिं कोई बि बंदो 10 ॾींहं रखे थो, 20 ॾींहं रखे थो, 3 ॾींहं रखे थो, 2 महीना रखे थो या 3 महीना रखे थो फ्रीज़र जे अंदरि क़ुर्बानी जो गोश्त, त उनजे लाइ जाइज़ आहे, त कंहिं क़िस्म जो कोई हराम न आहे। ॾिसो बंदा यानी कंहिंजे हसद में इहा ॻाल्हि करे चईंदा आहिनि त यार हे त ॾिसो 10 ॾींहंनि ताईं क़ुर्बानी गोश्त खाइनि था या 20 ॾींहंनि ताईं क़ुर्बानी गोश्त खाइनि था, त क़ुर्बानी जो गोश्त 3 ॾींहंनि खां मथे जेतिरा ॾींहं तव्हां वटि हले त हली सघे थो, यानी महीनो जेकॾहिं रखो था फ्रीज़र में आहिस्ते आहिस्ते उनखे खाओ था, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। 2 महीननि ताईं हले थो त बि कोई टेंशन न आहे, 3 महीननि ताईं क़ुर्बानी जो गोश्त हले थो त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, बल्कि हे जाइज़ ऐं दुरुस्त अमल आहे। आख़िरी हिकिड़ो मसइलो सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे, जिते बि तव्हां क़ुर्बानी जो को हिसो जानवर में यानी मिलायो आहे त उते बंदनि खे चेक कयो वेंदो त बंदा उहे कहिड़े अक़ीदा जा आहिनि। जेकॾहिं कोई बि बंदो साहबा जे मथां तबरो करे थो
या अहिड़ी तरह उम्महातुल मोमिनीन खे हक़ीर सम्झे थो, या अहिड़ी तरह उन में अंदरि ॿियो बि फॉल्ट आहे, यानी क़ुर हदीस जे मुताबिक़ उनजो अक़ीदो न आहे त अहिड़े बंदे सां कंहिं क़िस्म जी कोई बि इजाज़त न आहे तव्हां शिरकत करण जी। यानी जानवर में 7 हिसा थियनि था, हिकिड़ो हिसो तव्हां पंहिंजो लॻायो आहे, ऐं 6 बंदा अहिड़ा आहिनि या उन 6 मां हिकिड़ो को बंदो अहिड़ो आहे जंहिंजो अक़ीदो क़ुर हदीस खां ख़िलाफ़ु आहे, त अहिड़े हिसनि जे अंदरि पंहिंजो हिसो न लॻायो। क़ुर्बानी जेकी तव्हांजी दुरुस्त न थींदी इन टाइम। कोई अहिड़ो यानी तव्हां जिते 7 हिसा क़ुर्बानी जानवर में तव्हां पंहिंजो हिकिड़ो हिसो ॾिनो आहे, उन में हिकिड़ो अहिड़ो बंदो आहे यानी जेको सहाबा जे मथां तबरो कंदो आहे, ऐं अहिड़ी तरह उम्महातुल मोमिनीन खे नथो मञे, या अहिड़ी तरह क़ुर हदीस खां उनजो ख़िलाफ़ु अक़ीदो आहे, त यादि रखणु खपे त अहिड़े मजमे जे अंदरि, अहिड़ी क़ुर्बानी जी शिरकत जे अंदरि तव्हांजी क़ुर्बानी जेकी आहे दुरुस्त न आहे, तव्हांखे उनखां बचणु खपे। बल्कि अहिड़ी जॻह ते तव्हां क़ुर्बानी जो हिसो ॾियो जिते अक्सर बंदा यानी तौहीद वारो उनजो अक़ीदो आहे, कोई शिरक वारो उनजो अक़ीदो न आहे, यानी कोई बि सहाबा जे मथां तबरो नथो करे, ऐं सहाबा खे माज़अल्लाह हक़ीर जेको आहे नथो सम्झे, ऐं सहाबा जी ख़िलाफ़त ते कंहिं क़िस्म जो कोई बि इख़्तिलाफ़ एतिराज़ नथो करे, त अहिड़े बंदे सां तव्हां क़ुर्बानी में हिसो करे सघो था। ऐं बाक़ी जिते तव्हांखे ख़बर पइजी वञे त जिते मां हिसो कंदो उते हिकु बंदो अहिड़ो आहे या 2 बंदा अहिड़ा आहिनि जेके सहाबा खे अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं उस्मान साईं खे यानी तस्लीम ई नथा कनि, त यादि रखणु खपे त अहिड़ी जॻह ते तव्हांजी क़ुर्बानी दुरुस्त न आहे, ऐं इन क़ुर्बानी खां बचणु खपे तव्हांखे।